हैदराबाद में निशात गर्ल्स विंग पारां मीडिया बाबत तरबियती वर्कशॉप मुनक़िद कयो वियो। तरबियती वर्कशॉप जी सदारत निशात गर्ल्स विंग ज़िले हैदराबाद जी सदर एना एहसान कई, जॾहिं त वॾे अंग में शागिर्दियाणियुनि हिस्सो वरितो। वर्कशॉप में मीडिया सां ताल्लुक़ रखंदड़ नौजवान सहाफ़ी नसीर चन्ना शागिर्दियाणियुनि खे इलेक्ट्रॉनिक, प्रिंट ऐं सोशल मीडिया बाबति तफ़सीली ॼाण ॾिनी। डिस्ट्रिक्ट हैदराबाद में असां मीडिया बाबति हिकिड़ी वर्कशॉप अरेंज कराई, जंहिंमें असांजे डिस्ट्रिक्ट जे सभिनी मेंबर्स उहा वर्कशॉप अटेंड कई। जीअं त हीउ दौर मीडिया जो आहे ऐं असां कोशिशि कयूं पिया त असां पंहिंजे मेंबर्स खे वधि खां वधि सोशल मीडिया जे हवाले सां नॉलेज ॾियूं। अॼु जो लेक्चर प्रोग्राम थियो हो जेको निशात गर्ल्स विंग डिस्ट्रिक्ट हैदराबाद जी तरफ़ां थियो ऐं असां इन में जाम कुझु सिखियो। जेको लेक्चर जो टॉपिक हुयो उहो हो सोशल मीडिया, प्रिंट मीडिया ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया, जंहिंमें कुझु इम्पोर्टेंट पॉइंट्स बि डिस्कस थियूं, जीअं त आर्टिकल्स कीअं लिखिबा आहिनि उहो प्रिंट मीडिया में अची वञे थो। ॿियो सोशल मीडिया जे हवाले सां असांखे प्रोफाइल मेकिंग ऐं इन सभ जे बारे में ॿुधायो वियो हो। असांजो लेक्चर प्रोग्राम थी गुज़रियो जेको दरअसल मीडिया ते हो। उन लेक्चर में असांखे इलाही ॼाण मिली, जेका असां इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया ऐं इंटरव्यूज़ कीअं वठिजनि, आर्टिकल कीअं लिखिजे ऐं न्यूज़पेपर में छा छा हूंदो आहे, उन जी ॼाण असांखे मिली। ऐं उम्मीद आहे त निशात गर्ल्स विंग जमायत दारी शरीफ़ अहिड़ा प्रोग्राम कराईंदी रहंदी। अॼु असांजो डिस्ट्रिक्ट लेवल ते वर्कशॉप थी गुज़रियो। इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया ऐं सोशल मीडिया जे बारे में ॿुधायो वियो। असांजी निशात जमायत दारी शरीफ़ जी कोशिशि आहे त असां जूं नियाणियूं वधि खां वधि तइलीम हासिल कनि ऐं दरगाह लारी शरीफ़ जा मौजूदा सदर नशीन हज़रत क़िबला पीर मोहम्मद सादिक कुरैशी नक्शबंदी, जिन जी कोशिशि आहे त असांजूं जमायत जूं नियाणियूं वधि खां वधि आला तइलीम हासिल कनि। निशात गर्ल्स विंग जमायत लारी शरीफ़ डिस्ट्रिक्ट हैदराबाद तरफ़ां वर्कशॉप थी गुज़री, जंहिंजे लेक्चरार अदा नसीर मीडिया जे बारे में असांखे जाम कुझु ॿुधायो, प्रिंट मीडिया ऐं सोशल मीडिया जे हवाले सां कुझु ॿुधायो ऐं दरगाह जा लारी शरीफ़ मौजूदा सदर नशीन हज़रत क़िबला पीर मोहम्मद सादिक कुरैशी जंहिं पिणु एतिरियूं कोशिशूं आहिनि त जमायत जूं नियाणियूं आला तालीम हासिल कनि। शागिर्दियाणियुनि जो चवणु हो त निशात गर्ल्स विंग शागिर्दियाणियुनि जी तालीम ऐं तरबियत ते वधि खां वधि ध्यानु ॾेई रही आहे। तरबियती कैंपूं ऐं वर्कशॉप पिणु कराया वेंदा आहिनि। अॼु जो तरबियती वर्कशॉप पिणु उन सिलसिले जी कड़ी आहे। असां चाहियूं थियूं त असां जूं शागिर्दियाणियूं आला तालीम हासिल कनि। उन मौक़े ते निशात गर्ल्स विंग ज़िले हैदराबाद जा उहिदेदार पिणु मौजूदु हुआ।